जा न बूटबा कॾहिं तवार दिल जा न बूटबा तूं भले हलिया ब लुड़का हला कॾहिं बि हूंदा मतां चई त आजिया न थी अॼु हाजी अब्दुर्रज़ाक़ जे हिन अङण ते असां वटि अहिड़ियूं शख़्सियतूं आयूं आहिनि जेके सिंध जूं तारीख़ी शख़्सियतूं आहिनि जिन जे क़बीलनि जिन जे माण्हुनि हिन धरती हिन वतन हिन सरज़मीन ते पंहिंजो पसीनो ॾिनो ऐं हिन सरज़मीन खे गुलो गुलज़ार कयो। उन में मीरबर जेके आहे जंहिंखे अमीरुल बहर सॾियो थो वञे, हीउ दरियाह जो बादशाह सॾियो थो वञे। जॾहिं दुनिया में तहज़ीबूं सिरजूं पे तहज़ीबुनि जनम वरितो पे त हीउ वाहिद माण्हू हुआ जिन सिंध में नयनि तहज़ीबुनि खे जनम ॾिनो ऐं नयनि तहज़ीबुनि जी शुरूआत कई। अॼु उहे माण्हू हिन धरतीअ जा असलो का वारस, हिन धरतीअ जा धणी, साह ऐं सपत सिंधूअ जा वारस, हिन शेर दरियाह जा वारस जेके अॼु पंहिंजे धरती धणनि सां गॾिजी सिंध जे माण्हुनि जो हिकिड़ो आवाज़ बणजण जे लाइ ऐं सिंध जे माण्हुनि खे मुतहद करण जे लाइ अॼु पाकिस्तान नेशनल अलायंस में साईं अमीर मीरबर साहब ऐं वाहिद बख्श परिहार साहब जिन परिहारनि जी पंहिंजे हिस्ट्रीअ में ऐं तारीख़ में वॾी हिकिड़ी तारीख़ आहे त हुननि हिते पंहिंजे धरतीअ सां पंहिंजे वतन सां कीअं किरदारु निभायो आहे ऐं हितां जे धारियनि हुकुमराननि सां कीअं जंग जोटी आहे। हीअ जेका शुरूआत आहे, हीअ जेका जदोजहद आहे, हीअ जेका विख आहे, हीअ जेको क़दम आहे उहो क़दम इन करे खयो वियो आहे त सिंध ऐं पाकिस्तान जा जेके मज़लूम माण्हू आहिनि उहे वॾे करब ऐं वॾे जबर ऐं अहिड़े माहौल मां पिया गुज़रनि जंहिंमें अमीर अमीर तरीन थींदो थो वञे ऐं ग़रीब ग़रीब तरीन थींदो थो वञे। छो त जेके वसाइल आहिनि, जेके हिते जा मिनरल आहिनि, हिते जा रिसोर्सिस आहिनि, उन्हनि ते उन्हनि माण्हुनि जो कब्ज़ो आहे, उन्हनि जो कंट्रोल आहे जेके हिते जे माण्हुनि खे सही इंसान बि नथा सम्झनि, उनखे जीअण ई नथा ॾियनि। उन करे असांजे हिननि ॿिनि लीडरनि ऐं क़ाइदनि सिराई नियाज़ साहब ऐं हाजी अब्दुर्रज़ाक़ साहब महसूसु कयो त अॻे अकेला अकेला वेही मुख़्तलिफ़ फोरमनि तां ऐं मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्मनि तां असीं मूवमेंट कयूं पर उहा रिज़ल्ट न मिलंदी, छो त ॿधी जेका आहे, इतिहाद जेको आहे उहो मंज़िल ते पुॼाईंदो। इन करे हिननि इहो तइ कयो त सिंध जे माण्हुनि खे हिकिड़ी तस्बीह में, हिकिड़ी ज़ंजीर में उहे गॾु खणी अॻिते वधिणो आहे त जीअं को बि जेको माण्हू आहे असांजे सिंध जी इंटीग्रेशन, सिंध जे धाड़नि ते, सिंध जे हक़नि ते का अहिड़ी वार न करे जंहिंसां अलाह ईअं मथे। छो त हिकिड़ो नारायण शाम हो, उन चयो त अलाह ईअं मथे जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। माना असांजो वजूद जेको आहे उहो ख़तरे हेठि आहे। लतीफ़ चयो आहे न, मिड़िया मच्छ हज़ार भाङा थींदी सुहिणी, उन करे उहे मच्छ मिड़ी विया आहिनि असांखे वजूद खे तोड़ण जे लाइ। तव्हां ॾिसो त सिंध जूं ज़मीनूं नीलाम थी रहियूं आहिनि, सिंध जा दरिया ते डैम ठाहिण जूं कोशिशूं थी रहियूं आहिनि, सिंध जा जेके रिसोर्सिस आहिनि, वसाइल आहिनि, तव्हांजो तेल, तव्हांजो गैस, तव्हांजो पोर्ट, उहे सभु जा सभु कब्ज़े में अची चुका आहिनि। असांजो माण्हू आहे प्रेस क्लबनि ते बचा थो खपाए, डिग्रियूं जेके आहिनि धारियनि माण्हुनि खे अलर्ट कयूं आहिनि ऐं असांजा जेके नौजवान आहिनि बुख ऐं बेरोज़गारीअ में रोज़ु ॾिसो कॾहिं थर में बचा था मरनि, कॾहिं ख़ुदकशी था कनि, कॾहिं काछे में माण्हू था मरनि। अॼु बि जॾहिं न आई आहे काछे जे माण्हुनि जी का वाहुर कान थी आहे, काछे जा माण्हू बेयारो मददगार वणनि ते टंगिया पिया आहिनि, दाहूं पिया कनि। हीअ आहे हिते जो निज़ाम, हीअ आहे हिते जो सिस्टम। उन करे हिन स्टेटस को खे, हिन सिस्टम खे चैलेंज करण जे लाइ हिननि इहो चयो आहे त असीं ही ॿधी ऐं इतिहाद सां पंहिंजे माण्हुनि जूं मुल्कूं मोटाईंदासीं ऐं पंहिंजे माण्हुनि खे सही मक़ाम ॾियारींदासीं। इन करे पाकिस्तान नेशनल अलायंस जो बुनियादु विधऊं। ऐं अॼु मूंखे ख़ुशी आहे त हिकु अहिड़ा माण्हू जिन जो ॼमण, जिन जो मरण हिन धरतीअ सां ऐं दरिया सां, दरिया छो त सिंधूअ ते, हिन धरतीअ ते नालो ई सिंधू दरिया तां पियो आहे।
ही सिंध जेको सिंधु दरिया आहे इहो असांजे आबादीअ जो, असांजे ज़रख़ेज़ीअ जो, असांजे ज़िंदा हुअण जो उहिञाण आहे। उन जा वारस ऐं ॿिया परियाण जेके हिते पंहिंजूं मोहबतूं विरहाइण आया आहिनि, जेके पंहिंजा प्यार विरहाइण आहिनि, पंहिंजे धरतीअ खे ओन करण आया आहिनि, उहे बि सॼे सिंध में ऐं पाकिस्तान में मूवमेंट पिया कनि त हिते अफ़लास ऐं जेके मजबूरियूं आहिनि माण्हुनि खे, जेके हुननि खे तबाह बर्बाद थियूं कनि, उन्हनि खे ख़तमु करियूं। अॼु उहे माण्हू ॿई पाकिस्तान नेशनल अलायंस में शामिलु थिया आहिनि ऐं तव्हां सभिनि खे मुबारकबाद। त हीअ पाकिस्तान नेशनल अलायंस जी पहिरीं विख आहे। पहिरीं विख में असांजा ई दोस्त शामिलु थिया आहिनि। असां ॿधीअ ॾांहुं इतिहाद ॾांहुं मुहकम मिज़ाज ॾांहुं वञूं पिया त जीअं सिंध जा जेके करंट इशूज़ आहिनि, सिंध जा जेके परंदड़ मसइला आहिनि, सिंध सां जेके वेल ऐं वेसा घातनि तरफ़ जेके आङुरियूं खॼनि पियूं, उन्हनि खे कीअं मुहरिजे, उन्हनि खे कीअं उन्हनि खे फेस कजे। ही बिल्कुलु सियासी इतिहाद न आहे, ही समाजी इतिहाद आहे, ही वेलफेयर जो इतिहाद आहे। पर जॾहिं धरती ऐं पंहिंजे माण्हुनि ते वार ईंदो त पोइ ही धरती धणी थी हक़ ऐं सच जो अलम खणी अॻियां अॻियां हूंदा। छो त पंहिंजे वजूद ऐं पंहिंजे माउ खां सवाइ असांजी हैसियत कहिड़ी हूंदी। जेके माण्हू तड़जी विया आहिनि, जेके माण्हू हितां ॿियनि मुल्कनि में विया आहिनि, उहे मुहाजिर सॾजनि था। उन्हनि जी जेका हालत आहे उहा तव्हांखे ख़बर आहे। उन करे मुहाजिर थी रहण खां बहितर आहे त पंहिंजे धरतीअ ते इज़त ऐं जदोजहद सां वेड़ कजे। जीअं लतीफ़ चयो आहे त हीअ भूमि सॼणे भूमि मथां तूं ॾींहं मिड़ई ॾूं उथी लोच। लतीफ़ चयो ज़िंदगी ॿ ॾींहं आहे। ज़िंदगी जॾहिं ॿ ॾींहं आहे त पोइ असां उन ज़िंदगीअ खे छो अज़ाब बनाए छॾियूं। उन करे असां लतीफ़ जे फ़लसफ़े ते अमल कंदे लतीफ़ चयो आहे त वाको हॾ मलाह कर सॾनि मथे सॾा मन तुंहिंजी काए सगर में सार थी। ही ॿई वाको कंदा विया। सॼी सिंध में जॾहिं वाक़ा कयूं त कुझु दोस्त असांजे वरी पिया। वरी लतीफ़ चयो आहे त अचो सूरनि वारियूं करियूं सूर पचार, किनी घणा किनी थोरा नाहे सूरनि धार, ॾिना जे ॾातार से मूं ढोलिया पाए छॾिया। अॼु असां अंदरि वेही सूर ओरिया आहिनि त असीं पंहिंजे माण्हुनि जा सूर ख़तमु कीअं करियूं, हुननि जे मुंहं ते मुर्कूं कीअं मोटायूं, हिन धरतीअ जी सावरेंटी, हिन धरतीअ जी इज़त, हिते जे माण्हुनि जो मान इज़त कीअं वधायूं। उन लाइ हिकमत ठाहिणी आहे त हिते सिहत जा मसइला आहिनि, हिते तइलीम जा मसइला आहिनि, हिते कारोकारी जा मसइला आहिनि, हिते क़बाइली झेड़नि जा मसइला आहिनि ऐं ॿियो सिंध जे वजूद जा मसइला आहिनि। इन्हनि ते ऐं इन खां अलावा जेके मज़लूम माण्हू आहिनि पाकिस्तान जे ॿियनि में, बलोचिस्तान में, सरहद में, सराइकीअ में जेके माण्हू आहिनि जिन सां इशूज़ आहिनि, मसइला आहिनि, उन्हनि जे लाइ हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे त उन्हनि खे हिकिड़ो अहिड़ो असीं प्लेटफॉर्म ॾियूं जो हू माण्हू गॾिजी हिन सिंध जे ऐं मज़लूम पाकिस्तान जे मज़लूम माण्हुनि जी रहनुमाई कनि, उन्हनि जी अॻुवाणी कनि। ऐं उन लाइ लतीफ़ चयो आहे त सॾु सुञाणी प्रिय जो, सॾु सुञाणी प्रिय जो वांगी जे न वरनि कत गुॼाड़ो खे कनि कूड़ी दावा दोस्तीअ। उन करे दोस्तीअ जी दावा कूड़ी कॾहिं बि कान थींदी आहे। अॼु हिननि इहो तइ कयो आहे त असां दोस्त बहियूं, असां हिन धरतीअ जा हलाली फ़र्ज़ंद बहियूं ऐं असीं पंहिंजे माण्हुनि जे हक़नि जे पासबानीअ लाइ अॻिते वधंदासीं। ऐं पाकिस्तान नेशनल अलायंस हिते जे मज़लूम माण्हुनि जे निजात जो हिकिड़ो शोलो साबित थींदो, पेशकीमो साबित थींदो। इन करे ई असां ही सॼी मूवमेंट खे, हिन सॼी जदोजहद खे, ही सभु दोस्त, ही बहादुर जेके दर्द रखंदड़ आहिनि, जेके वेसाव रखंदड़ आहिनि, उन्हनि खे गॾु कयो आहे त जीअं असीं हिते जेके परंदड़ इशूज़ आहिनि या असांजे माण्हुनि सां इंडिविजुअल जेके मसइला आहिनि, कॾहिं को पुलिस वटि फाथो पिया, कंहिं ते कूड़ा केस आहिनि, को बुखार विघे मरियो थो वञे, तव्हां ॾिसो थर में रुगो दवाऊं कोन्हनि, केतिरा ॿार मरी विया आहिनि। ही सॼी नाहिल हुकुमरानी आहे। उन करे असांखे उन निज़ाम खे सुधरणो आहे। मूंखे हिकिड़ो निज़ाम ते लतीफ़ो यादि थो अचे, सियारे में छा थींदो आहे त विरोही जेके आहिनि उहे लही ईंदा आहिनि हेठि, सीउ घणो हूंदो आहे खीर थर में। पोइ हिकिड़ो विरोही आयो, चई त अॼु आउं वञा थो, सिधा माण्हू ॾाढा महिमान नवाज़ आयो त रमज़ान शरीफ़ जो महीनो हुजे। सोची वियो मानी घर अची वियो, मुस्लमान कोन ई आहे, रोज़ो कोन रखियो अथई, हिकिड़े खां ॿिनि खां। हुन वियो हलियो वापसि, चई यार तव्हां बि चयो त सिंध जा माण्हू ॾाढा महिमान नवाज़ आहिनि, उते रमज़ूअ नाले हमरा लिखो पियो, तबाही मची पई, का शइ काथे मिले। हुन चयोसि न तोखे ख़बर कान्हे, आउं थो वञा। वरी अचे उॾही महिरम जो ॾींहुं हुजे, सबीलूं हुजनि, मातम हुजनि, ज़ंजीरूं हुजनि,
मानी चुंबड़ा तो शर्म कोन्हे करबला इमाम हुसैन जी शहादत ॾिठो मानी थो घुरी उथी मातम कर ईअं हू वियो चिबा हिन वारे वरी महिरू लथो पियो का शइ कान थी मिली नेठुरनि जेको पढ़ियल लिखियल हो उहो लथो कंहिंखां पुछई हुन चइबो आहे निज़ाम ख़राबु आहे असां बच्चनि जी रोज़ी कोन था करे सघूं पुलिस वारे त 24 कलाक ड्यूटी था कयूं ऐं घर तबाह थी वियो आहे हुतां वियो चई बाबा न को रमज़ूअ जो ॾोह आहे न को महिरूअ जो ॾोह आहे हरामी ही त हिकिड़ो निज़ू लथल आहे उन सॼी तबाही करे छॾी हीउ सॼो निज़ाम हिननि ठाहियो आहे हिननि सॼी हराम पाई कई आहे त कीअं माण्हुनि खे ग़ुलाम कजे कीअं माण्हुनि खे झुकाइजे इन करे हिन स्टेटस को खे हिन निज़ाम खे गुड गवर्नेंस ॼाणण लाइ प्लानिंग करणी आहे हिमत करणी आहे उन लाइ हीउ जेको पाकिस्तान अलायंस आहे इनशाला हीउ पाकिस्तान अलायंस नेशनल अलायंस पंहिंजो सफ़र पंहिंजी जदोजहद पंहिंजी जाखोड़ जारी रखंदो ऐं तकीर डिघी कोन थो करियां ऐं फ़क़ति इहो चवंदुसि जा मुर्क मूंखां वई खसी जा मुर्क मूंखां वई खसी तंहिं मुर्क जो आहे कसम जी जल जे मिठड़ीअ थन जे हर सुर्क जो आहे कसम पलव कंदुसि ए वक़्त तो सां आ वचन जला वतन कीअं रहां मां जला